इबरत न्यूज़ अगर मां अदनान चेक मां हिन वक्त मौजूद हाँ बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी में, जिथे बेहतर माहौल हिकड़ी सुठी तालीम थी दी वने। उन जे हवाले से हिकड़ी टेस्ट जारी है जैमें 800 ॿारनि हिस्सो वठी करे टेस्ट था ॾियनि। मां सखर मां आई आहियां ते टेस्ट मां ॾिनी आहे हाणे हिन टाइम पोइ ॾाढी सुठी टेस्ट थी आहे। एडमिनिस्ट्रेशन भी ॾाढो सुठो कमु ॾिनो आहे, हिन जी पार्किंग पाणी वग़ैरह सभु कुझु सुठो आहे, एनवायरनमेंट भी सुठो आहे, असांखे ॾाढो वणियो। ईज़ी टेस्ट क्लियर करे वियासीं, सुठो टेस्ट हो। मुझे नालो डॉक्टर फ़हीदा सुमरो है, मां हिते असिस्टेंट प्रोफेसर आहियां बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी में। अॼु असांजी यूनिवर्सिटी में एडमिशन्स जे लाइ एंट्री टेस्ट थी हुई, जंहिंमें टोटल 1000 एप्लीकेशन्स हुयूं, जंहिंमां फाइनल शॉर्ट लिस्ट जेके थी हुयूं 800 हुयूं। 800 कैंडिडेट्स तमामु घणो सुठे तरीक़े सां टेस्ट जेका है परफॉर्म कई। असां वटि हिते फुली मतलब फैसिलिटीज़ आहिनि। इन खां अलावा हिते जेको आहे असां स्कॉलरशिप्स भी डिफरेंट ऑफर कंदा आहियूं आफ्टर एडमिशन ऑन द बेसिस ऑफ देयर मेरिट। इन खां अलावा असांजी यूनिवर्सिटी में हिते फुली कंफर्टेबल माहौल आहे, छोकिरियुनि जे लाइ आहे, कंप्लीट न्याणियुनि जी तालीम जे लाइ आहे। हिन एंट्री टेस्ट में अॼु न सिर्फ़ु सखर आसपास एरियाज़ मां ऑल ओवर द सिंध, पूरे सिंध मां हितां स्टूडेंट्स हिते अपीयर थिया हुआ टेस्ट में। इन खां अलावा क्लासरूम्स में फुली फैसिलिटीज़ हुयूं, तमामु घणो स्मूथली हिकिड़ो टेस्ट असांजो अॼु कंडक्ट थियो हुयो। छो त इन बारे में वाइस चांसलर सां ॻाल्हायूं त उन्हनि जो चवणु छा आहे? मेरा जो खुद का मैंने आपको कुछ देर पहले बताया भी क्या है, a lot of experience to work with different universities in Australia and Netherlands with Vrije University Amsterdam और different Australian universities और South Asian countries की बहुत सारी universities के साथ मैंने काम किया है। तो वो जो हमारे हैं, अभी मैंने मिशिगन स्टेट यूनिवर्सिटी के साथ वुमेन लीडरशिप के लिए कोलैबोरेशन के लिए काम शुरू किया हुआ है, उन पे हम काम कर रहे हैं कि किस तरह में ये हो जाए। लेकिन ऑलरेडी वी हैव स्टार्टेड अ प्रोग्राम अंडर विच डिफरेंट प्रोफेसर्स फ्रॉम डिफरेंट यूनिवर्सिटीज़ ऑफ इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ दे आर डिलीवरिंग लेक्चर। दैट प्रोग्राम हैज़ बिन स्टार्टेड एंड विद द पैसेज ऑफ टाइम डिफरेंट प्रोफेसर्स फ्रॉम दोज यूनिवर्सिटीज with whom I already have with whom worked with on different projects, so they will be available and they will work with them and they will provide different lectures to them. So that has already been started. वाइस चांसलर इन ई ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त औरतुनि जी तालीम समाज ऐं मज़हब जी रीढ़ जी हॾी आहे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।